शायदि तव्हांखे इहा ख़बर कान अथव की मां केतिरो महिनती आहियां, केतिरो ईमानदार आहियां, केतिरे सुठे ख़ानदान खां आहियां ऐं जॉब लाइ केतिरो परेशान आहियां। छा इहा दुख जी ॻाल्हि कोन्हे? हा छा इहा शर्म जी ॻाल्हि कोन्हे का? बिल्कुलु शर्म जी ॻाल्हि आहे। छा तव्हांखे मूं जहिड़े माण्हूअ जी ज़रूरत कोन्हे? बिल्कुलु ज़रूरु आहे। त पोइ मूंखे आख़िर नौकरीअ ते रखो छो नथा तव्हां? नालो छा अथई? मां बचपन में सभिनि खे मख वांगुरु तपाईंदो हुयमि, त मुंहिंजो नालो मैक रखियो अथनि। कमु छा कंदो आहीं? फ़िलहालु त माचिसनि जी तीलियुनि सां रांदि कंदो आहियां ऐं केॾी महिल गुस्सो अची वञे त उन्हनि खे बाहि ॾेई छॾींदो आहियां। हा, मूंखे सभु ख़बर पइजी वई। तूं जेको मूंखे चवण जी कोशिशि कई उहो मूंखे ख़बर पइजी वई। तूं जेको चयई मूंखे उहो बि मूंखे सभु ख़बर पइजी वई। पर मूंखे इहा ख़बर न पई की हिन रंडड़े खे छा ख़बर पई। सभु माण्हू कन खोले करे ध्यान सां ॿुधनि, सभिनि खे हींअर हिक हिक तानसेन मिलंदी। तुलसी कोन्हे? छा चयव? मां चवां पियो तानसेन जी जॻह ते तुलसी मिले हा। अरे गॾव औकात में रहो, जेको मिलई तो उहो खा। हा ठीकु आहे। तव्हांजे पुठियां वारे कल्ह अकेले दारू पीतो अथई। मां न, हिन रंडड़े दारू पीतो अथई। मारियो हिनखे सभु गॾु थी करे। अरे अट त बड़वा, गड़बड़ थी वई आहे। ॿिए जो अवॉर्ड हुयो, मां खणी छॾियो आहे। ओए हेॾे अच त, अवॉर्ड तुंहिंजो हेॾे मूं वटि अथई। खणी वञ जल्दी, अच। अरे अच जल्दी, मज़ाक कोन थो कयां मां, जल्दी अच। अरे मूंखे ई ॾेई छॾ यार। हे ॾिसो रंडड़ो छा थो चए, मूंखे ॾेई छॾियो, छा थो फ़र्क़ु पए? हे ॾिसो, मूंखे त इहो पनो मिलणो हुयो। यार घर में नथो वणे हाणे मूंखे, ॼमूं सुकी विया आहिनि, खाइणा आहिनि मूंखे। कहिड़ा ॼमूं खाइणा अथई? हाणे मुंहिंजी ॼमुनि जी दुकान आहे, तोखे ख़बर कोन अथई? बंदि पई आहे, खाइणा आहिनि मूंखे। चुप कर। बबलू मज़े में? हा मज़े में, तूं ॿुधाए? मुंहिंजा कपिड़ा धोई थो ॾी, मूंखे हथ में सूर पइजी वियो आहे। तुंहिंजे पहिरें जो नौकर थोरी आहियां।